अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। तव्हांखे ख़बर आहे त असां ग्रेड 5 जो सिंधी पढ़ंदा पिया अचूं, जंहिंमें असां पोएं लेसन में पढ़ियोसीं नज़म जेको सतो सबक़ हो, हलो सब परचम उॾारे हलो। अॼु जेको असां पढ़ंदासीं लेसन 8 सबक़ 8। सबक़ 8 जंहिंजो टॉपिक आहे होली। होली जेको आहे हिंदू धर्म वारनि जो हिकु अहम धर्मी ॾिणु आहे, जंहिंजे बारे में असां पढ़ंदासीं। हिन सबक़ में जे पढ़ण खां पोइ शागिर्द इन शइ जे क़ाबिल थींदा त कंहिं बि तक़रीब ऐं त्योहार या मेले या नुमाइश खे ॾिसंदा त उन जे ख़ासि सरगर्मियुनि बाबति रद्द-ए-अमल ज़ाहिर करे सघंदा ऐं मुफ़रद अदद ऐं मुरकब जुमिला ज़मान हाल माज़ी ऐं मुस्तक़बिल मुताबिक़ बदिलाए सघंदा। अददनि जी तरतीब खे सम्झी लिखी ऐं सम्झी सघंदा, जीअं पंजो, पंजी, पंजें वग़ैरह। इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे असां हिन लेसन में सिखंदासीं। हाणे जेको आहे असां सबक़ पहिरियां रीड कंदासीं। रीड करण खां पोइ उन जा जेके एक्सरसाइज़ हूंदा उहे बि हल कंदासीं। जेकॾहिं चैनल में नवां आहियो त चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं वीडियो पसंदि अचे त दोस्तनि सां शेयर बि कयो। हाणे असां जेको सबक़ स्टार्ट पिया कयूं, सबक़ 8 होली। होली हिंदू धर्म वारनि जो हिकु अहम धर्मी ॾिणु आहे। आॻिटे ज़माने में हिंदुस्तान में हर नाक़िश नाले हिकु राजा राज कंदो हो। हिकु भेरे हिन पूॼा में दुआ घुरी त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आऊं न तीर सां मरी सघां, न वरी तलवार सां। न घर जे अंदरि मरां, न घर खां ॿाहिरि मरां, न मूंखे को ज़मीन ते मारे सघे, न आसमान ते। न कंहिं इंसान खां मरी सघां, न कंहिं जानवर खां, न ॾींहं जो मरां, न वरी राति जो मरां। चवनि था त हिन जी दुआ अघामी वई। राजा ताक़त जे नशे में अची ऐलान करायो त हाणे मूंखां वधीक को बि ताक़तवर न आहे, तंहिं करे अव्हां सभिनी खे मुंहिंजी पूॼा करणु घुरिजे। राजा खे पहलाज नाले हिकु पुटु हो। उहो जॾहिं वॾो थियो त राजा खेसि तालीम ऐं तरबियत लाइ उस्ताद वटि छॾियो। उस्ताद खेसि हिक ई पालनहार जी पूॼा करण ऐं उनखे ई मञण जी नसीहत कई। तॾहिं हिन इहो सम्झो त मुंहिंजो पीउ हिन संसार जो ख़ालिक़ुनहार न आहे। उहो सोची हू माण्हुनि में प्रचार करणु लॻो त हिन समूरे काइनात जो ख़ालिक़ींदड़ हिकु ख़ुदा आहे। उन ई जी पूॼा करणु घुरिजे। जॾहिं राजा ॾिठो त संदसि पुटु संदसि राज खे गुमराह करे रहियो आहे, तॾहिं पुट खे हुकुम ॾिनई त तव्हां उहा ॻाल्हि छॾे ॾे। पर हू न मुड़ियो। नतीजे में माण्हू राजा जे ख़िलाफ़ थी पिया ऐं पहलाज खे सचो भॻत सम्झणु लॻा। राजा खे उहा ॻाल्हि न वणी। हू पहलाज खे मारण लाइ सिटूं सटणु लॻो। हुन खेसि जबल जी चोटी तां धिको ॾियारियो, समुंड में ॿोड़े मारण लाइ लोढ़ियो, पर हू बची वियो। राजा खे परेशान ॾिसी संदसि भेण होलिका वटसि आई ऐं चयईं त मूं वटि हिकु अहिड़ी चादर आहे जंहिंखे जेको बि पंहिंजे जिस्म ते वेढ़ींदो तंहिंखे बाहि न साड़ींदी। तूं बाहि जो वॾो मच ॿाराए ऐं उन में उहा चादर वेड़े वेंदसि ऐं पोइ पहलाज खे चइजां त जेकॾहिं तूं सच ते आहीं त हिन मच में किड़। हू जॾहिं बाहि में ईंदो त सड़ी ख़ाक थी वेंदो ऐं तुंहिंजे हिन मां जान ऐं जिंद छुटी पवंदी। राजा खे उहा ॻाल्हि वणी। हिन हिकदमि मच ॿारायो। होलिका चादर वेड़े वञी उन में वेठी। पहलाज बि धणी खे यादि करे मच में टिपी पियो। उन महिल कुदरत सां हिकु वॾो तूफ़ान आयो। होलिका जी चादर उॾामी वञी पहलाज ते पई। होलिका सड़ी ख़ाक थी वई ऐं पहलाज सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो ऐं माण्हू सच जे जय जा नारा हणणु लॻा। उनखां पोइ राजा हिकु ॿी सिट सिटी। हिन लोह जो हिकु वॾो थंब बाहि में तपाए ॻाढ़ो करायो ऐं पहलाज खे ललकारे चयईं त जेकॾहिं तूं सचो आहीं त हिन थंभे खे फौकर पाए पई। जॾहिं पहलाज थंभे ॾांहुं ॾिठो त ऐं मथां उन जी हिकु वाकोड़ी गुज़री रही हुई, पोइ हिन जो डपु ख़तमु थी वियो ऐं डोड़ी वञी थंभे खे फौकर पातई। कुदरत सां थंभो ठका करे फाटी ॿ अध थी पियो ऐं उन मां नरसिंह निकिरी निर्वार थियो। नरसिंह जी जिस्म जो अधु शींहं जो ऐं अधु माण्हू जो हो। सांझी थी त नरसिंह राजा हरनाकश खे झले पंहिंजे गोॾनि ते रखियो ऐं दरबार जी चौंठ ते वेही पंहिंजा नंहुं संदसि छाती ते खुपाए खेसि मारे छॾियईं।
पोइ हिन प्रहलाद खे अनाकिश जी गादी ते विहारियो वियो। हिंदू धर्म जा पोइलॻ होलिका जी सड़ी खाक थियण वारे ॾींहं ते ख़ुशीअ में सच जी जय चई हर साल फगण महीने जी 11 तारीख़ ते धाम धूम सां होलीअ जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि। होली जे मौक़े ते राति जो हर घर में बाहि जो मच ॿारियो वेंदो आहे, जंहिंमें ॻाढ़े धागे सां वेढ़ियल अटे जो मिठो लोलो पचाइबो आहे। लोलो पची वेंदो आहे पर धागो अहिंजाण तौरु न सड़ंदो आहे। धागे जी सलामत हुजण खे सच जी जय चयो वेंदो आहे। होली जे ॿिए ॾींहं ते दोॾियो थींदो आहे। उन मौक़े ते हिंदू रंगनि जूं पिचकारियूं भरे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ते उछले मुहबत ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। इहो जेको सबक़ु हो असां रेडी कईसीं। हाणे असां हिन जा जेके एक्सरसाइज़ आहिनि यानी मश्क आहे उहे जेके हल कंदासीं। मश्क में पहिरें नंबर ते आहे हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। पहिरियों नंबर जेको सुवालु आहे उहो आहे राजा हरनाक कहिड़ी दुआ हुई। हाणे इन पहिरें सुवाल जो जवाबु आहे राजा हरनाकिश दुआ घुरी हुई त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आऊं न तीर सां मरां न तलवार सां मरां न घर में मरां न घर खां ॿाहिरि मरां न ज़मीन में मूंखे को मारे सघे न को आसमान में मारे सघे। इहा जेका दुआ ई जेका उहा राजा हरनाकिश घुरी। ऐं उन खां पोइ ॿियो जेको आहे सुवालु आहे उहो राजा हरनाकिश जे पुट जो नालो छा हो। इन जो जवाबु आहे राजा हरनाकिश जे पुट जो नालो प्रहलाद हो। ऐं उन खां पोइ टे नंबर ते आहे प्रहलाद भगत पीउ जे ख़िलाफ़ु छो थियो। छाकाणि त ही उस्ताद पढ़ंदो हो हिन खे अकेले अलाह जी जेका इबादत करण जी तालीम ॾिनी हुई, तंहिं करे हिन पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु थी बीठी। उन खां पोइ आहे होलिका केरु हुई ऐं संदसि मौत कीअं थियो। हाणे इन सुवाल जो जवाबु आहे त होलिका बादशाह जी भेण हुई जेको चादर वेड़े प्रहलाद सां गॾु बाहि में लथो। जेका होलिका जी चादर हुई उहा उॾामी वञी प्रहलाद ते पई ऐं होलिका जेका सड़ी राख थी वई। इन खां पोइ 5 नंबर सुवालु आहे होली कहिड़े महीने में मल्हाइबी आहे। सुवालु आहे इन जो जवाबु आहे त होली हर साल फगड़ महीने जी 12 तारीख़ ते धूमधाम सां मल्हाई वेंदी आहे। उन खां पोइ जेको सुवालु आहे सुवाल नंबर 6 होली जे ॿिए ॾींहं ते छा थींदो आहे। इन जो जवाबु आहे त होली जे ॿिए ॾींहं ते जोड़ियो थींदो आहे। उन मौक़े ते हिंदू रंगनि जूं पिचकारियूं भरे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि खे उछले मुहबत ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। उन खां पोइ 7 नंबर सुवाल ते राजा हरनाकिश जो मौत कीअं थियो। चवंदा आहिनि त राजा हरनाकिश जो मौत कीअं छो जो नरसिंह जेको उहो असांजे जे टाइम ते नरसिंह निकितो ऐं जेको हरनाकिश खे झले ऐं पंहिंजे गोॾनि में रखियो ऐं दरबार जी चोट ते वेही पंहिंजा नुंहुं छाती में पैखेसि उनखे मारे छॾियो। इहे जेके हुआ सुवाल जवाबनि खां पोइ हेठि आहे त हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़नि जी जेका माना आहे उहा जेको किताब जे आख़िर में लिखियलु हूंदा आहिनि उन मां तव्हांखे करणा आहिनि ऐं उन खां पोइ उहे तव्हांखे जुमिले में इस्तेमालु करणा आहिनि। 5 जेके लफ़्ज़ ॾिनल आहिनि इहे तव्हांखे लफ़्ज़ माना लिखी करे वरी जुमिले में इस्तेमालु करणा। उन खां पोइ आहे त जिम में ॾिना त हेठि ॾिनल जुमिलनि खे ज़मान माज़ी मां ज़मान हाल में बदिलायो। इहो ग्रामर जो क्वेश्चन आहे। तव्हांखे ख़बर आहे त माज़ी माना गुज़िरियल ऐं ज़मान हाल माना ईंदड़। हाणे जेके गुज़िरियल जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे वरी हाल में बदिलाइणो आहे। त जीअं हेठि मिसाल ॾिनल प्रहलाद आयो, प्रहलाद अचे थो। हाणे प्रहलाद आयो माना पुराणी ॻाल्हि आहे, प्रहलाद अचे थो माना जेका हलंदड़ आहे ज़मान हाल आहे। ईअं हरेश मानी खाधी त वरी हरेश मानी खाधी त इन जो वरी जवाबु थींदो हरेश मानी खाए थो। हेठि वरी आहे सीता स्कूल वई माना वई हली। हाणे वरी हाल में थींदो सीता स्कूल वञे थी। वरी हेठि सुवालु आहे स्कूल जो घिंड वॻो। हाणे स्कूल जो घिंड वॼे थो। हाल माना हलंदड़, माज़ी माना गुज़िरियल। इहो जेको ग्रामर जो पोर्शन हो जेको तव्हांखे पहिरियां में मूं सम्झायो आहे। इन खां पोइ नवां लफ़्ज़ ठाहियो जीअं 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 अहिड़े हिसाब सां इहे जेके माना पढ़णा आहिनि। उन खां पोइ हेठि तस्वीर ॾिनल आहे, तस्वीर खे रंग करिणो आहे। उन खां पोइ वरी
यादि रखण लाइ हेठि ॾिनल आहे त फगण जो महीनो विक्रमी साल जो 12हों महीनो आहे, जेका फगण महीने जे 12 तारीख़ ते ॾियारी मल्हाई वेंदी आहे। ऐं उन खां पोइ हेठि ॾिनल आहे ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा जेके आहिनि मुस्लमाननि जा वॾा ॾींहं आहिनि। क्रिसमस जेको आहे ईसाइनि जो वॾो ॾींहुं आहे। होली ऐं ॾियारी हिंदुनि जा वॾा ॾींहं आहिनि। इहे तव्हांखे यादि करणा आहिनि। ऐं हेठि ॾिनल आहे त सभिनी खे असां सभिनी खे समूरनि मज़हब ऐं ॾिणनि जो एतिराम करणु घुरिजे। अहिड़े हिसाब सां हर मज़हब जी पंहिंजी जेको आहे रस्मूं हूंदियूं आहिनि। सभिनी मज़हबनि खे पंहिंजी इजाज़त हूंदी आहे। हर मज़हब जो एतिराम करणु लाज़मी आहे। इहो जेको लेसन हो असां पढ़ियोसीं, एक्सरसाइज़ बि कंप्लीट कयासीं।